कल मां हिकिड़ो स्टेटस रखियो हुयो त डिजिटल मीडिया असां सां वरी वेसाघाती कई आहे, जंहिंमें काफ़ी दोस्तनि इहे सवाल पुछा त दोस्त काफ़िनि खे सम्झ में न आयो, त उन्हनि जे लाइ मां इहो हिन वक़्तु अलीगुल मल्हा बि गॾु आहे, न त उन वक़्तु असां वीडियो रखूं पिया, पर सौराब बि गॾु कोन हुयो, अलीगुल बि न हुयो। असांखे गॾु इहा तव्हां सां ॻाल्हि शेयर करणी हुई त हिकिड़ी वॾी नाजाइज़ी थियल आहे पूरे सिंधी क़ौम जे माण्हुनि सां, ख़ासि करे सोशल एक्टिविस्ट जेके बि आहियो उहे ही वीडियो तमामु ग़ौर ऐं शोर सां ॿुधिजो त सोशल मीडिया जे लाइ बजट रखी वई 2022 खां सिंध गवर्नमेंट में। सिंध गवर्नमेंट 2022 में जिन माण्हुनि जा पेज फेसबुक जा पेज 15,000 फॉलोवर ताईं आहिनि उन्हनि खे लखां रुपयनि जा इश्तिहार ॾिना वेंदा सोशल मीडिया खे। इहा सिंधियुनि जे लाइ तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी हुई जेका हिन वक़्तु बेड न्यूज़ करे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, छो त इहा 2022 में कंहिंखे बि ख़बर न पई। इहे चुपचाप में इहे पैसा कहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु कढिया विया आहिनि, उन्हनि नौजवाननि ताईं, उन्हनि हक़ीक़ी नौजवाननि खे पैसा ई न मिलिया आहिनि। जिन जा 10,000 फॉलोवर आहिनि, जिन जा 15,000 फॉलोवर आहिनि, उन्हनि खे पैसा ॾिना ई न विया आहिनि। हिन वक़्तु जेका ख़बर पई आहे, जेके कुझु शयूं असांजे साम्हूं आयूं आहिनि त के पंजाब जा पेज आहिनि जिन जा 4 सब्सक्राइबर आहिनि त उन्हनि खे 16 लख रुपया, कंहिंजा 10 सब्सक्राइबर आहिनि 30 लख रुपया। हिन वक़्तु बि 40 करोड़नि ताईं उहा बजट कढी वई आहे। बजट त तमामु वसी घणी आहे, पर फेक पेजनि खे ऐं जिन वरी ॿियनि पेजनि खे ॾिना विया आहिनि उहे सभु ग़ैर सिंधी आहिनि, यानी कि सिंधियुनि में कंहिंखे बि न ॾिना विया आहिनि। सिंधी जेके नौजवान केतिरा हिन वक़्तु बेरोज़गारी जे वर चढ़ियल आहिनि, केतिरा परेशान आहिनि, पर उन्हनि खे जेकॾहिं इहा ख़बर पवे आहे त यार सोशल मीडिया यानी कि फेसबुक सिंध गवर्नमेंट उन्हनि खे जीअं टीवी के इश्तिहार मिलंदा आहिनि, जीअं अख़बारुनि खे इश्तिहार मिलंदा आहिनि, हुननि चयो त हाणे कुझु दौरु वधीक डिजिटल थी वियो आहे त डिजिटल मीडिया खे बि तव्हां इश्तिहार ॾियो। यानी कि 2022 में इहो चुपचाप में जंहिं तरीक़े सां हिननि पाण अंदरूनी खाने में बिलिंग कई आहे, हिननि अंदरूनी खाने में फेक आइडियूं ठाहे, फेक पेज ठाहे, पाण कढी पाण ई पीतो अथनि लाउतीअ जे ऐलान वांगुरु। बाबा पाण कढी पाण पीओ, यानी कि पाण पेज राति में ठहिया, पाण पेज उन्हनि जूं कंपनियूं रजिस्टर थियूं आहिनि, अहिड़ी तहिड़ी उका दुका नाला रखी करे इहे सभु कुझु हालांकि इन में असांजी कंपनी बि रजिस्टर थियल हुयूं। असांजा पंहिंजा पेज तक़रीबन 20 लख खनि मुंहिंजा आहिनि, या हैदर भाउ जा आहिनि, सुराब जा आहिनि, असगर भाउ जा आहिनि, इहे सभु असांजा रजिस्टर थियल आहिनि। तक़रीबन हिनखे 2 साल थिया आहिनि रजिस्टर थिया आहिनि। उनजे बावजूदि असांखे का ख़बर जनकन न पई आहे। हिकिड़ो रुगो वीडियो मूंखे ठारायो वियो हुयो ऐं उनजो बि जेको आहे सो मूंखे ₹1 लख ॾिनो वियो त कैमरा ऐं एडिटिंग जे बजट जे लाइ। उन खां पोइ का ख़बर न आहे त उहो वीडियो मां पंहिंजे पेज ते बि रखियो, उनजो को बजट न मिलियो आहे। उनजी बजट बि जेकॾहिं हिन जी जेकॾहिं अलाए केतिरी बजट लिखी वई आहे, जेका उहा निकिती वई आहे, उहा हिनखे बि ख़बर कोन्हे का। ऐं इन खां अलावा मां रुगो असां पंहिंजी ॻाल्हि जे लाइ त हीअ मां वीडियो कोन थो ठाहियां। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको बुनियादी मसइलो खणी अचूं पिया, इहो पूरी सिंधी क़ौम जे माण्हुनि जे लाइ हुयो यार। जेके बेरोज़गार नौजवान जिन खे किन ॿियनि डिपार्टमेंट्स में नौकरियूं न मिली सघियूं आहिनि, अॼुकल्ह सोशल मीडिया तक़रीबन ॿारड़ी जो माण्हू बि काफ़ी एक्टिव थी असांजो सिंधी माण्हू यूज़ थो करे। उनखे घर वेठे उते जेकॾहिं के 5-8 लख रुपया इन इश्तिहार जा मिलनि हा त छा इहो घटि हुयो? अॻु में तव्हां दाड़ा घटाया आहिनि, ख़ुदा जी मार पएव जो हाणे अञा तव्हां जेको आहे सो कहिड़ी माना कसर छॾी अथव जो तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे छॾे करे तव्हां पंजाब जे माण्हुनि जे पेजनि खे तव्हां ॾिना आहिनि। ख़ैर मां को पंजाब जी ॻाल्हि कोन थो कयां, मूंखे पंहिंजनि माण्हुनि जी जेको आहे सो तकलीफ़ आहे। इहे जेके असांजा पंहिंजा माण्हू वेठा आहिनि न, उन्हनि जी तकलीफ़ आहे, उन्हनि इहा असां सिंधी क़ौम खे इज़त ॾिनी आहे। मां स्पेशली रिक्वेस्ट कंदुसि अहमद शाह साहब जेके मिनिस्टर आहियो हिन वक़्तु, तव्हां निगरान सेटअप में तव्हां आया आहियो त ज़रूरी न आहे त तव्हां वरी हर दौर में मिनिस्टर रहो। इहे कॾहिं कॾहिं चांसिस मिलंदा आहिनि। असां कराची आर्ट्स काउंसिल में मेंबर आहियूं अवां जा, हम आपके मेंबर हैं अहमद शाह साहब। कराची आर्ट्स काउंसिल में हमने आपको वोट किया है, कराची आर्ट्स काउंसिल में हमने आपको वोट दिया है। आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि आप इसकी इंक्वायरी करें, आप इसकी इंक्वायरी करें। ये जो डिजिटल मीडिया इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में जो डिजिटल मीडिया का पोर्शन है, ये किसके अंडर आता है, ये किसने ये किया, कौन से ऑफिसर हैं, इन सब की इंक्वायरी होनी चाहिए। और जो भी बजट आया है उसका प्रॉपर डॉक्यूमेंट आप पब्लिक करें, कितना बजट था और कितना बजट आपने रिलीज किया है, इन लोगों ने कितना किस किस को दिया है।
ये हमारा हक है, हम ये डॉक्यूमेंट मांगेंगे। हो सकता है थी सके असां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में अची करे असां उन्हनि ऑफिसरनि सां मिलूं, उन्हनि खां कसमनि ते इहे ॻाल्हियूं पुछूं। थी सके मां इहो डायरेक्ट जेको आहे अचां, अची करे इन्हनि में जेको बि मूंसां मिलंदो मां डॉक्यूमेंट्स वठंदुमि। सेक्रेटरी साहब सां मिलंदासीं। नदीम मेमन साहब बहितरीन इंसान आहे, उन सां मिलंदासीं, उनखे दरख़्वास्त बि ॾींदासीं त इहो बजट फौरन रोकियो वञे जेको रिलीज़ थिए थो पियो। इहो काॾे थो वञे का ख़बर न आहे। ऐं जेको आहे सो हेतिरी सॼी उमिरि असांजे माण्हुनि कमु कयो आहे, असां कमु कयो आहे। सोशल मीडिया जी त अलाह साईं जी महिरबानी थी जो इन जे लाइ बि बजट आहे। न त अख़बारुनि जे लाइ हमेशह जेको आहे सो टीवी जे लाइ बजट हूंदो। सोशल मीडिया जो ज़ाहिर आहे पावर आहे पंहिंजो, उन जे लाइ बजट आयो आहे त जो हक़दारनि खे हक़ु मिले। ऐं नदीम मेमन साहब खे असां दरख़्वास्त कंदासीं, ऐं अहमद शाह साहब जेको मिनिस्टर आहे असांजो, उनखे असां दरख़्वास्त कंदासीं फौरन इंक्वायरी कनि। ऐं ख़ासि करे पंहिंजे सिंधी नौजवाननि खे, ख़ासि करे जेके बि सोशल एक्टिविस्ट आहे, उन्हनि खे बि मां होशियारी थो ॾियारियां त तव्हां थोरो एक्टिव थियो ऐं हर शइ ते नज़र रखो। छो त दुनिया जॾहिं बि स्पेशली पहिरियों जॾहिं जर्नलिज़म हुयो त सिर्फ़ु अख़बार हूंदी, वरी जॾहिं टीवी आई त हुनखे मास कम्युनिकेशन कयनि, वरी जॾहिं सोशल मीडिया आई त मास मीडिया ते मीडिया स्टडी थियो। मतिलबु इहा चेंज थींदो रहे। ईअं ई गवर्नमेंट पंहिंजी बजट्स खे बि चेंज कंदी रहे थी। हिन वक़्तु हीअ जेका बजट सोशल मीडिया जे नाले सां आई आहे, इन जे हवाले सां सभिनीनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त बाक़ाइदा असांजो साथ ॾिजो ऐं इन्हनि में जेके बि मुलविस हूंदा उन्हनि सभिनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइणो, चाहे केरु बि हुजे।